गवर्नमेंट सिटी कॉलेज हैदराबाद में कश्मीर सां यकजहती तौर कारो ॾींहुं मल्हायो वियो। कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर सुहेल अहमद जाफ़रीअ जे अॻवानीअ में रैली कढी वई। रैली में शागिर्दनि उस्तादनि जे वॾे अंग शिरकत कई। रैलीअ खे ख़िताब कंदे गवर्नमेंट सिटी कॉलेज हैदराबाद जे प्रिंसिपल प्रोफेसर सुहेल अहमद जाफ़री, प्रोफेसर अब्दुल क़यूम शेख, प्रोफेसर आगा रफ़ीक अहमद शाह, प्रोफेसर फरमान अली मिर्ज़ा, प्रोफेसर दुर मोहम्मद भट्टी, प्रोफेसर अब्दुल अज़ीज़ शेख, चीफ डायरेक्टर फिज़िकल तइलीम मोहम्मद अयूब ख़िताब कंदे चयो त कश्मीर जा रहवासी असांजा भाइर आहिनि। असां कश्मीर सां हर क़दम ते गॾु आहियूं। असां कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कंदे कारो ॾींहुं मल्हायो आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासकेली, इबरत न्यूज़, हैदराबाद।